माण्हू चवंदा आहिनि 1970 में जेका आहे उहो फेयर इलेक्शन थी। आउं सम्झां थो जेको उन ॾींहं वारी इलेक्शन हुई उहो फेयर थी, माना पोलिंग जे अंदरि फेयर थी, छाकाणि त हुननि खे ख़बर हो त पीटीआई परफॉर्म न करे सघंदी ऐं नवाज़ लीग खटी ईंदी। सो उहो फेयर इलेक्शन आहे। उन खां पोइ बाद में ज़ाहिर ॻाल्हि आहे नतीजा मैनेज करण जी कोशिशि कई हुई ऐं तव्हां ॾिठो त 63 सीटुनि वारे विक्ट्री स्पीच कई ऐं रियली मायूसकुन सूरत-हाल हुई। मुल्क हिकु दफ़ो ॿीहर अनसर्टेनिटी में हलियो वियो हुई। कंहिं बि पॉलिटिकल पार्टी खे का अक्सरियत कोन मिली आहे। छा थींदो कंहिंखे का ख़बर न आहे। सो इहा सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर इंडस डायलॉग में भलीकार। घणे अरसे खां पोइ ऐं मंसूर कलवड़ ऐं असांजो दोस्त हफ़ीज़ आरी सर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। कुझु मसरूफ़ियतुनि सबबु ऐं इलेक्शन जो माहौल बि हो, इन करे तव्हां दोस्तनि जे ॾाढो हाज़िर न थी सघियासीं। सो अॼु असां ॿई तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं कोशिशि कंदासीं त जेके मामला आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अंदरि जेका इलेक्शन थी उन ते गुफ़्तगू कजे ऐं सम्झण जी कोशिशि कजे त हीअ इलेक्शन कीअं रही ऐं आवाम जे मैंडेट जो कहिड़ो असरु कयो वियो। सो पाण हलूं था हफ़ीज़ जे तरफ़। उम्मीद आहे हफ़ीज़ ख़ुशि हूंदो। सो हफ़ीज़, इलेक्शनूं तव्हां ॾिठियूं, तवील अरसे खां इहो चौबोल हो इलेक्शनूं थींदियूं काफ़ी ख़दशा बि हुआ त इलेक्शन थींदी या न थींदी, थींदी या न थींदी। पोइ हू ॻोठनि में चवंदा आहिनि त अंधी जे वियांह में छेॾकी घणा। सो हिते बि इहे मामला आहिनि, इनस्टेबिलिटी जो मामिलो बि हो, सिक्योरिटी जा मामला हुआ, मुल्क में अदम इस्तेकाम आहे, चौतरफ़ बलोचिस्तान जी कशीदगी तव्हांजे साम्हूं आहे। नवाज़ शरीफ़ खे बि दावत ॾेई घुरायो वियो त तव्हांखे प्राइम मिनिस्टर कयो वेंदो। ऐं पोइ तव्हां ॾिठो त मुल्क में जेके आज़ाद उम्मीदवार आहिनि उहे वॾी अक्सरियत सां खटे आया, पर 63 खां 67 ताईं जेको सीटूं खणंदड़ नवाज़ शरीफ़ आहे उन विक्ट्री कॉन्फ्रेंस कई त असां बाबा सो बि माणे वरिती आहे। पीपुल्स पार्टी पंहिंजे हिसाब सां बोछूं पई हणे त बिलावल वज़ीर आज़म थींदो। सो इन समूरे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो त ही पाकिस्तान जे अंदरि कहिड़े क़िस्म जूं इलेक्शन्स थियनि? मंसूर, सभ खां अव्वल त पंहिंजी इंडस डायलॉग जी कोशिशि हूंदी आहे त पाण तज्ज़ियाती ॻाल्हि ॿोल सां गॾोगॾु इल्मी ॻाल्हि ॿोल बि रखूं। सो हाणे बुनियादी कॉन्सेप्ट इलेक्शन जो इहा आहे त बाबा पॉपुलर सॉवरेंटी, यानी जेको इहे माण्हू आहिनि जेके ओवरऑल मजमूई अवाम आहे उन्हनि वटि इहो अख़्तियार आहे, जेको फ्रांसीसी ॾाहे रूसो चयो त माण्हुनि खे अख़्तियार आहे त उहे पंहिंजो हुक्मरान जेको आहे चूज़ कनि। सो माण्हुनि खे पंहिंजो हुक्मरान चूज़ करण जो जेको तरीक़ेकार आहे दुनिया में राय जो उहो इलेक्शन आहे। ऐं पाकिस्तानी बि माण्हू असां, दुनिया भले तस्लीम करे न करे, 25 करोड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे बि इहो साॻी रीति जीअं दुनिया जे समूरनि माण्हुनि खे हक़ हासिल आहे त हू पंहिंजे हुक्मरान ऐं पंहिंजे पाण ते जेके थियल हुकूमत आहे उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी सां चूंड करे सघनि। तो पूरी दुनिया में इलेक्शनूं थींदियूं आहिनि ऐं असां वटि बि तव्हां ॾिठो त 8 फरवरी ते 2 ॾींहं अॻु में इलेक्शन थी गुज़री। इलेक्शन खां अॻु में मुल्क में हिकिड़ी गैर यकीनी जी सूरत हाल हुई। जॾहिं खां इमरान ख़ान खे लाथो वियो नो कॉन्फिडेंस जे वोट खां पोइ, त पोइ मुसलसल हिकिड़ी ॼण हुकूमत हुई कोन मुल्क में। ख़बर नाहे कंहिं बि हुकूमत कई, ख़बर नाहे कहिड़ा कानून पे ठहिया जंहिंजो अवामी मैंडेट सां को तालुक़ु कोन हुयो या ग्राउंड सां को तालुक़ु कोन हुयो। पोइ तव्हां ॾिठो त मुल्क में अचानक सां हिकिड़ी शदीद क़िस्म जी मुआशी, दिफ़ाई ऐं सियासी जेका आहे उहो सूरत हाल में भौंचाल अचणु शुरू थी वियो। गुज़िरियल 2 सालनि खां उन में वधीक शिदत आई ऐं इनस्टेबिलिटी खे ख़तमु करण जे लाइ जेको आहे उहो हिकिड़े प्लान तहत इलेक्शन कराई वई त बाबा ही हिकिड़ी प्लान्ड इलेक्शन आहे ऐं उन इलेक्शन खां पोइ जेको हुकूमत ईंदी उन जे तहत पाकिस्तान में हिन मुल्क में स्टेबिलिटी ईंदी ऐं स्टेबिलिटी अचण जे सूरत में मुल्क जा जेके मुआशी मामला आहिनि उहे बहितर थींदा ऐं जॾहिं मुआशी मामला बहितर थिया त उनखां पोइ दिफ़ाई मामलनि खे जेको आहे उहो सेटल कयो वेंदो ऐं दिफ़ाई मामलनि खे ॾिठो वेंदो। एग्ज़ैक्टली प्लान इहो हो। जीअं तूं पंहिंजे तारुफ़ में ॿुधायो आई त नवाज़ शरीफ़ खे उतां घुरायो वियो त तव्हां ईंदो ऐं वज़ीर आज़म थींदो। हाणे हालत इहा आहे त माना नवाज़ लीग ऐं नवाज़ शरीफ़ जे लाइ इहो आहे त हीउ मुल्क खे मुआशी तौर ते जॾहिं बि आया हिननि सगारो कयो आहे। सो इन ई प्लान तहत हुननि खे घुरायो वियो। बट जेको इलेक्शन डे ते माण्हुनि जो रिएक्शन आयो इहो अनप्रेसिडेंट हुयो। इहो कंहिं बि कैलकुलेट कोन कयो। मूंखां हिकिड़े दोस्त पुछियो त यार 8 फरवरी खां पोइ थियो छा? त मूं उनखे चयो इहो त मिसकैलकुलेशन हुई। त हुन मूंखे जवाबु पुछी चई मिसकैलकुलेशन कीअं? मूं चयो मिसकैलकुलेशन हीअं त जेके सियासत खे हैंडल कंदा आहिनि उन्हनि चयो त बाबा पीटीआई जो सफ़ायो थी चुको आहे, असां पार्टी खे ख़तमु करे छॾी आहे। पार्टी जी मेन क़यादत टोटली केसनि में आहे, टोटली जेल में आहे ऐं उनखे अलावा हुननि जो सिंबल जेको आइकॉनिक हूंदो आहे कंहिं बि पार्टी जे लाइ उहो असां खसे छॾियो आहे
ऐं कंहिंखे जेको आहे उहो जलसो कोन करणु ॾिनो आहे, जुलूस कोन करणु ॾिनो आहे, इजलास कोन करणु ॾिनो आहे, माण्हुनि वटि ॻाल्हि कोन करणु ॾिए। जॾहिं हू ऑनलाइन जलसो कंदा त असीं इंटरनेट बंदि करे छॾंदा हुआसीं। मतिलबु टोटली क्लीन स्वीप जेको आहे उहो पीटीआई खे ख़तमु करण जे लाइ टोटली हुननि सोचियो त प्लान करे छॾंदासीं। ऐं ॿियो जेको हिकिड़ी मिसकैल्कुलेशन उहो इहा हुई त बाबा नवाज़ लीग जो पंजाब में वोट आहे, हाणे उन वोट खे टक्कर पियो ॾिए इमरान खान। जॾहिं इमरान खान मैदान में आहे कोन त उहो जेको को 50,000 60,000 हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंसी में नवाज़ लीग जो वोट आहे, ऑटोमेटिकली नवाज़ लीग खटे ईंदी। ठीकु आहे, त उहो जेको अॻे पोलिंग जे अंदरि धांधली कई वेंदी आहे, जीअं 2018 में कई वई, या उन खां अॻु में माज़ी में पाकिस्तान में कई वेंदी आहे, जेको पोलिंग जे अंदरि धांधली थींदी आहे। हिन दफ़े पोलिंग जे अंदरि धांधली कोन कई वई। ऐं पोइ जीअं नतीजा आया शुरूआती तौर ते त जेके बि मीडिया जा चैनल्स हुया, उन्हनि नतीजनि खे हुननि पब्लिकली शो करणु शुरू कयो। जॾहिं नतीजा आया त माण्हुनि खे ख़बर पई त यार आज़ाद खटे पिया वञनि, त हिकिड़ो ट्रेंड सेट थी वियो। ऐं इहो तोखे 8 बजे जी ॻाल्हि पियो ॿुधायां। 8 बजे खां वठी गुज़िरियल 1 बजे ताईं मुसलसिल हुअसि त मुसलसिल आज़ाद जेके हुआ उहे लीड ते हुया। त इहा शइ हुननि कैलकुलेट कोन कई हुई, इहा शइ नवाज़ लीग कैलकुलेट कोन कई, इहा शइ एस्टेब्लिशमेंट कैलकुलेट कोन कई, इहा शइ इटसेल्फ पीटीआई कैलकुलेट कोन कई। पीटीआई तव्हांखे ॿुधायां त अमेरिका में, बर्तानिया में लॉबिंग हायर करे चुकियूं हुयूं त जीअं इलेक्शन थींदी त असीं पूरी दुनिया खे ॿुधाईंदासीं त असां सां छा थियो। माना खटण वारी सूरत हुननि जे ज़हन में ई कोन्हे, हुननि कैलकुलेट ई कोन कयो त असां 100 सीटूं खटे ईंदासीं। उन ॾींहं ते तव्हांखे ॿुधायां, छाकाणि त पीटीआई जी हिकिड़ी कोऑर्डिनेशन आहे न माण्हुनि में, व्हाट्सएप जे थ्रू, ट्विटर जे थ्रू, टिकटॉक जे थ्रू, त उन कोऑर्डिनेशन खे ख़तमु करण जे लाइ इंटरनेट ब्लॉक कयो वियो, जीअं माण्हुनि जो पाण में मिलाप न थिए, जीअं माण्हुनि खे कैंडिडेट्स जा सिंबल ई न ॾेखारिया वञनि। पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, तव्हां चयो त अहिड़ा माण्हू खटिया आहिनि जिन खे केरु सुञाणे ई नथो, ख़ुदि पीटीआई जा माण्हू नथा सुञाणनि त ही आहिनि केरु। बट वोट जेको आहे अनप्रेसिडेंट रहियो आहे। ऐं मुमताज़ भट्टी सीनियर सहाफ़ी आहे, उन चयो त इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जो उन जो तजुर्बो ॿुधायां कि 25 खां 35 सालनि जे विच जा माण्हू हुया, ऐं 12 ऐं 2 जे विच में जेको पीक आयो आहे पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां जेको कतार लॻल हूंदी आहे, उहो पीक माना टोटली हितां खां हले पई लाइन बिल्कुलु सिधी थी पई। ठीकु आहे, त इहो हिकिड़ो पूरो डायनामिक हुयो, वोटर जो डायनामिक हुयो, हिकिड़े यूथ जो डायनामिक हुयो। माण्हू चवंदा आहिनि 2000 माण्हू चवंदा आहिनि 1970 में जेका आहे उहो फेयर इलेक्शन थी। आउं सम्झां थो जेको उन ॾींहं वारी इलेक्शन हुई उहो फेयर थी, माना पोलिंग जे अंदरि फेयर थी, छाकाणि त हुननि खे ख़बर हो त पीटीआई परफॉर्म न करे सघंदी ऐं नवाज़ लीग खटे ईंदी। सो उहो फेयर इलेक्शन आहे। उन खां पोइ बाद में ज़ाहिर ॻाल्हि आहे नतीजा मैनेज करण जी कोशिशि कई हुई, ऐं तव्हां ॾिठो त 63 सीटुनि वारे विक्ट्री स्पीच कई, ऐं रियली मायूस कुन सूरत हाल हुई। मुल्क हिकु दफ़ो ॿीहर अनसर्टेनिटी में हलियो वियो आहे, कंहिं बि पॉलिटिकल पार्टी खे का अक्सरियत कोन मिली आहे, छा थींदो कंहिंखे का ख़बर न आहे। सो इहा सूरत हाल आहे। मंसूर हफ़ीज़, तव्हां ॾाढियूं दिलचस्प ॻाल्हियूं कयूं, पर तव्हां कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि कयूं जन मूंखे बि शॉक करे छॾियो। मिसाल, तव्हां चओ था त ही इलेक्शन पोलिंग जे अंदरि शफ़ाफ़ थी, या तव्हां इहो बि चयो त ख़ुदि इस्टेब्लिशमेंट या नून लीग खे बि इहो अंदाज़ो न हो त को पीटीआई जा जेके वोटर्स आहिनि इन पैमाने जो वोट खे हथियार तौरु इस्तेमालु कंदा। सो घटि में घटि ज़ाती तौरु मूंखे ई नथो लॻे त इस्टेब्लिशमेंट उन कावड़ जो, इमरान खान खे हटायो वियो, उन कावड़ उन क्रोध जो को अंदाज़ो न लॻायो हूंदो। पर हाल मूंखे त ईअं पियो लॻे त बिलावल बि हिननि खे धमकियूं त ॾिनियूं, आसिफ़ ज़रदारी बि हिननि खे चयो त असीं पंजाब जा रोड रस्ता बंदि कंदासीं, जीअं हमेशह ई ब्लैकमेल कंदा रहिया आहिनि त बाबा असांखे हुकूमत न ॾींदा त हिते जेके क़ौम परस्त आहिनि उहे उहो खाल भरे वठंदा, जेके अलहदगी पसंदि आहिनि। ॿिए पासे नवाज़ शरीफ़ खे त बाक़ाइदा दावत ॾेई घुरायो वियो। टियों मामिलो इहो हो, पीटीआई खे त यकीनन इहो मालूम हो त असांखे वोट कास्ट करणु कोन ॾींदा, असांखे खटणु कोन ॾींदा, ऐं पोइ असीं वॾियूं रड़ियूं कंदासीं, वॾी वावेला कंदासीं, दुनिया खे ॿुधाईंदासीं त वॾी धांधली थी आहे। पर एस्टेब्लिशमेंट हिकिड़ो कमाल इहो कयो जो जेके आज़ाद खटिया आहिनि या नवाज़ शरीफ़ खटिया या पीपुल्स पार्टी जेके सीटूं कयूं आहिनि, टई इन पोज़ीशन में न आहिनि जो अकेले सिर का गवर्नमेंट ठाहे सघनि। ऐं ॿिए पैमाने ते दुनिया खे बि इहो ॾेखारियो वियो आहे त बाबा पाकिस्तान जे अंदरि शफ़ाफ़ इलेक्शन्स थियनि थियूं, ऐं जेके इमरान खान जा आज़ाद उम्मीदवार आहिनि उहे खटे आया आहिनि। यानी उन्हनि दुनिया खे हिकिड़ो मैसेज ॾिनो, IMF खां फंड बि वठिणो आहे, किस्तूं बि वठणियूं आहिनि, ऐं फ़ौज खे बि पैसा खपनि, उन्हनि खे पघारूं खपनि।
तो डिघा मामला आहिनि। बहरहाल मूंखे नथो लॻे त ही का इलेक्शन शफ़ाफ़ थी आहे या 70 वारी इलेक्शन ऐं हिन इलेक्शन खे पाण में भेटणी घटि में घटि मां त इनखे बेवकूफ़ी सम्झां थो, छाकाणि त उहा इलेक्शन इनकलाबिन ऐं रद इनकलाबिन जे विच में हुई। भुट्टो रद इनकलाबी हो, मुजीब वारा इनकलाबी हुआ। नंढियूं क़ौमूं उन्हनि सां गॾु बीठल हुयूं जेके महकूम हुआ, मज़लूम हुआ, जीएम सैद खां वेंदे अताउल्ला मेंगल ऐं खैर बख्श मरी ताईं ऐं बादशाह खान ताईं अब्दुल समद वारा हुआ। बहरहाल पोइ जेको कुझु थियो प्लानिंग तहत थियो। ख़ैर मंसूर तव्हां मंसूर हाणे हिते ॿुधायो। मंसूर हिते आउं हिकिड़ी ॻाल्हि रखंदुसि। आउं तव्हां सां एग्री थो जी करियां जी त 70 जी चूंडुनि सां हिन खे भेट नथी करे सघिजे। उहो हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि हुई त बाबा पाकिस्तान कीअं थींदो, पाकिस्तान में क़ौमुनि जा मामला कीअं हल थींदा, पाकिस्तान में बंगालियुनि जो इशू किथे वञी दंग थींदो। त उहो जेको आइडियोलॉजिकली हुई उन जी भेट न पियो करां। आउं सिर्फ़ु पोलिंग जे अंदरि जी सूरत हाल ॿुधायां थो। हिते त ठीकु आहे, माण्हू चवंदा सिंध में रिगिंग थी, बट जेको पोलिंग जे अंदरि रिगिंग थींदी आहे पाकिस्तान में ट्रेंड रहियो आहे उहो न थी। आई एम जस्ट सेइंग दैट ऐं फेयरनेस जी जेका माना पाकिस्तान मां मुंहिंजो मतिलबु आहे जेको मेजॉरिटी ऑफ प्रोविंस आहे पंजाब, छाकाणि त उन्हनि खे ख़बर आहे त उते जो माण्हू अवेयर आहे। उते जो माण्हू जी माना 2018 में छा कयो वियो तव्हां ॾिठो न, गन पॉइंट ते उते जो उते वोट विझराया विया, तव्हांखे ख़बर आहे। ऐं 18 में ईअं ई फिनोमिना हो नवाज़ शरीफ जीअं अॼु फिनोमिना आहे इमरान खान। सो जस्ट फॉर क्लियरिटी आउं 2070 जी चूंडुनि खे हिन सां भेटिया न पियो। आउं जस्ट चवां इहो पियो त पोलिंग बूथ जे अंदरि रिगिंग कोन कई हुई, स्पेशली इन पंजाब। अच्छा हाफ़िज़, ठीकु आहे। इहो त समूरी दुनिया में मशहूरु आहे ऐं दुनिया जे जेके ॾाहा आहिनि उन्हनि जो कौल आहे त जेके हाकिम हूंदा आहिनि ऐं जेके बैठकी सिरिश्ते जा मालिक हूंदा आहिनि उन्हनि जी पंहिंजे क़ौम लाइ हिकिड़ी जमहूरियत हूंदी आहे ऐं महकूमनि लाइ ऐं मज़लूमनि लाइ उनजी ॿी जमहूरियत हूंदी आहे। जीअं अमेरिकी जमहूरियत अमेरिका जे माण्हुनि लाइ त ज़बरदस्त आहे, पर दुनिया जे माण्हुनि लाइ उहा जमहूरियत कहिड़ी आहे सो नज़र अचे पई। तीअं पंजाब में बि ईअं आहे त पंजाब जा हाकिम जेके आहिनि, जेके एस्टेब्लिशमेंट आहे, का पंजाबी एस्टेब्लिशमेंट आहे, उनजो पंजाब जे माण्हुनि सां त रवैयो ॿियो आहे, पर नंढियुनि क़ौमुनि सां जेको सलूक आहे उहो पंहिंजे साम्हूं आहे। ख़ैर हिकिड़ो ॿियो अहम सुवालु आहे। अक़वाम मुतहिदा, अमेरिका, बरतानिया, यूरोपीय यूनियन तरफ़ां पाकिस्तान जी इलेक्शन ते ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। हालांकि इमरान खान उन्हनि जो मुखालिफ़ हो, अमेरिका जो ऐं ॿिया टिया मामला जेके हुआ जेके तव्हां ॾिठो, फाइबर हे हो साइबर केस हलाई छा पिया चवनि, उनखे उहे ज़ाहिर थिया। ऐं चयो वियो त बाबा मुल्की जेके अहम शयूं हुयूं, जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि मुल्कनि जे विच में, जेके अहम सीक्रेट्स हुआ उहे इमरान खान लीक करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे उनखे ई सज़ाऊं आयूं ऐं ॿिया टिया मामला थिया। ख़ैर अॼु उन्हनि जी ज़मानत थी वई आहे, पर अमेरिका ऐं बरतानिया तरफ़ां मैथ्यू मिलर खे तव्हां ॿुधो हूंदो, अमेरिकन स्पोक्स पर्सन अॼु उन चयो त हिकिड़ी पार्टी खां उनजो जेको निशान आहे उहो खसियो वियो आहे, माण्हुनि खे बाउंड कयो वियो, इंटरनेट बंदि कई वई ऐं ॿिया टिया मामला जमहूरियत ते राताव हयो वियो आहे। यूरोपीय यूनियन तरफ़ां बि इहो चयो वियो। सो हू बि इहा अमेरिका बि समूरी सूरत हाल ॾिसे पियो त जेके पीपुल्स पार्टी या नवाज़ शरीफ़ या इमरान खान टे जेके वॾियूं पार्टियूं आहिनि पोज़ीशन में न आहिनि त उहे अकेले सिर्फ़ु गवर्नमेंट ठाहे सघनि। सो इहे जेके आलमी दुनिया जा, आलमी मुल्कनि जा जेके सुपर पावर्स आहिनि उन्हनि जा ख़दशा छा था ज़ाहिर कनि, पाकिस्तान केॾांहुं बि वञे। तव्हां पाकिस्तान जी मुआशी ऐं अस्करी सूरत हाल ॾिसो था, समूरी इन समूरे पस मंज़र में तव्हां कीअं था ॾिसो त पाकिस्तान किथे बीहंदो। चीन जी का बि स्टेटमेंट कान्हे, रूस जी का बि स्टेटमेंट कान्हे, पाड़ेसरी मुल्कनि जी का बि स्टेटमेंट कान्हे, पर वेस्टर्न मुल्कनि इन ते वॾा ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। कीअं था ॾिसो? मंसूर पहिरीं ॻाल्हि त इहा त अमेरिका जेके हुन जे लाइ कमु कंदा आहिनि, स्पेशली पॉलिटिकल पार्टीज़ या माण्हू, उनखे किथे न किथे उहो स्पेस ॾींदो आहे त उहो उनजे ख़िलाफ़ भले प्रोपेगेंडा करे सघनि, उनजे नाले ते जेका आहे उहो हुकूमत में अचे सघनि। मिसाल जे तौर ते जेके बि मुल्ला आहिनि, ठीकु आहे, उहो त तव्हां ख़बर आहे कंहिंजा फंडेड हुआ, रूस जे ख़िलाफ़, पर उन्हनि खे नओं नेरेटिव ख़ुदि अमेरिका ॾिनो त तव्हां उन नेरेटिव सां पंहिंजी अॻिते जो सिलसिला हलाए सघो। ईअं ई आउं सम्झां थो त एतिरो स्पेस छॾियो इमरान खान जे लाइ अमेरिका या अमेरिकन फॉरेन सेक्रेटरी या अमेरिकन जेको फॉरेन सिस्टम आहे उन त हू अमेरिका जे ख़िलाफ़ हिकिड़ो नेरेटिव ठाहे सघे, छाकाणि त एंटी अमेरिका या एंटी वेस्ट किथे न किथे वोट पाकिस्तान में मौजूदु आहे। ऐं इमरान खान, माण्हू चवंदा अमेरिका मुखालिफ़ हो, पर सीपेक जे माना बंदि थियण जे पोयां जियो पॉलिटिकल कारण त पंहिंजी जॻह ते आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे कंहिंजी हुकूमत में बंदि थियो। इमरान खान जे जेके मिनिस्टर्स हुया उहो छा स्टेटमेंट ॾींदा सीपेक जे लाइ, पोइ तव्हां ॾिठो त हुननि जो हिकिड़ो मुराद सईद ख़बर न आहे कहिड़ो, आई डोंट रिमेंबर हिज नेम,
उन चाइना जे नाले ख़बर न कहिड़ी हिकिड़ी स्टेटमेंट जारी कई जो बीजिंग मां आयो त बाबा हिन में रसो विझो, ही छा पियो चवे। सो इमरान खान फेस हो, सिंगल मेन हो सीपेक खे हिते डाउनग्रेड करण जे लाइ, हिते परमानेंटली बंदि करण जे लाइ। तव्हांखे यादि आयल न, 3 साल मुसलसल सीपेक जो हिकिड़ो सिंगल रुपयो बि हेॾां होॾां न थियो, कमु न थियो। इवन एतिरे क़दुरु तां ॿुधायां जो गवादर जो पोर्ट आहे उहो बि 2 साल जेको आहे उहो डिले रहियो, केरु इनॉग्रेशन करण वारो हुयो ई कोन, उन जे पोयां इमरान खान हुयो सिंपली। ऐं पोइ मास्को वियो, मास्को वञण जे पोयां बि ठीकु आहे, उन जा हिकिड़ा कारण हूंदा, बट इमरान खान अगेंस्ट द वेस्ट न आहे। इमरान खान वेस्ट जे अगेंस्ट हुनजी टोटल पॉलिटिकल सपोर्ट, हुनजी जेका बि हुते सपोर्ट आहे, जेके बि हुनजा सपोर्टर्स हुते आहिनि एक्स पाकिस्तानी, उहे के रूस ऐं चीन में न आहिनि, उहे बर्तानिया में आहिनि, उहे यूएस में आहिनि, उहे कैनेडा में आहिनि, उहे ऑस्ट्रेलिया में आहिनि, उतां उनखे फंडिंग ॾियनि था, उन्हनि जूं हुते कंपनियूं आहिनि, उन्हनि जा हुते इंट्रस्ट आहिनि, उन्हनि जा हुते बिज़नेसिस आहिनि। सो हुननि जो किथे न किथे इंट्रस्ट हिन सिस्टम सां लिंक्ड आहे। बाक़ी अमेरिका ऐं बर्तानिया हूं त पूरी दुनिया में डेमोक्रेसी जा चैंपियंस आहिनि न, पोइ अहिड़े क़िस्म जूं स्टेटमेंट्स हू ॾींदा रहंदा आहिनि ऐं हुननि जी थिंक टैंक्स जी पूरी दुनिया ते नज़र हूंदी आहे। तव्हां ॾिठो त हुननि स्टेटमेंट हसीना वाजिद जी गवर्नमेंट ते बि ॾेई छॾी, ईअं स्टेटमेंट जेको आहे उहो किथे बि ॾेई छॾींदा आहिनि। ऐं मैक्सिको जे सदर जे नाले ते अॼु बाइडन चयो त हू फतह अल सीसी आहे मैक्सिको जो, ठीकु आहे। सो चवण जो मक़सदु स्टेटमेंट ॾियण में को हर्ज न आहे, ऐं न ई हुननि जी स्टेटमेंट सां को फ़र्क़ु पए थो। अगरि फ़र्क़ु पए हाफ़िज़ साहब खे फ़ोन अचे हा त अदा तूं हीअं न कर, ठीकु है, पर अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन थी। हू ईअं इंटरनल मामलनि में मुदाख़लत कंदा आहिनि, पर अहिड़ी रीति न कंदा आहिनि। जेकॾहिं हुननि खे रियली केयर हुजे हा त हेसि ताईं मामला सेटल थी चुका हुजनि हा, छाकाणि त हुननि जे वस खां ॿाहिरि का ॻाल्हि आहे ई कोन। सो इहा समूरी पॉलिटिक्स आहे। बाक़ी पाकिस्तान ते दुनिया जी अख आहे, साउथ एशिया जो अहम मुल्क आहे, 25 करोड़ आबादी आहे। द ट्रुथ इज़ हुनखे अनस्टेबल केरु नथो ॾिसणु चाहे। माना पाकिस्तान जी अनस्टेबिलिटी अमेरिका खे बि क़बूल न आहे, पाकिस्तान जी अनस्टेबिलिटी कंहिंखे बि क़बूल न आहे। उहे हुनखे कमज़ोर त ॾिसणु चाहिनि था, बट हीअं विखिरियल नथा ॾिसणु चाहिनि। आई थिंक सो मूं सां तुंहिंजो इख़्तिलाफ़ बि थी सघे थो, ऐं आउं सम्झां थो तूं पंहिंजो इख़्तिलाफ़ी नोट ज़रूरु रखजांइ। सो हुननि जी इहा ख़्वाहिश हुई त हिते हिकिड़ी हुकूमत अचे ऐं उन हुकूमत सां गॾिजी करे जेको आहे उहो कमु अॻिते वधाए सघिजे। आउं ईअं सम्झां थो। हा हाफ़िज़, मामला वाकई वॾा आहिनि। नओं वर्ल्ड ऑर्डर ॾिसो पिया त ईअं हाणे त ईअं नथो चई सघे त हू जुड़े पियो, पर जुड़ी चुको आहे। जो मास्को ऐं बीजिंग पाकिस्तान ऐं बंगाल जहिड़े मुल्कनि ते तव्हां ॾिसो त हू पंहिंजी स्टेटमेंट ॾियण बि पसंदि नथा कनि। सो इन लेवल जो नओं वर्ल्ड ऑर्डर अची चुको आहे, जो वेस्टर्न मुल्क इन ॾखिण एशिया में हमेशह ही उन्हनि जी चौकी रहिया आहिनि। अञा बि हू चाहिनि था त ठीकु आहे हिते अहिड़ा मामला रहनि, पर नए वर्ल्ड ऑर्डर में यकीनन मामला ॿिए तरफ़ वञनि पिया। क़ौमूं ऐं जेको वन नेशन वन स्टेट वारो तस्वुरु आहे हिकु दफ़ो ॿीहर कर खणे पियो। यूरोपीय यूनियन मां मुल्क आहिस्ते आहिस्ते ॿाहिरि निकिरनि पिया। दुनिया में क़ौमी आज़ादी जूं मूवमेंट आहिनि, सोशलिस्ट मूवमेंटूं, उहे तेज़ी सां मथे उभरनि पियूं। पाकिस्तान यकीनन उन नए वर्ल्ड ऑर्डर में कमज़ोर थींदो ऐं विखरंदो। भले आलमी क़ुवतूं तव्हांजी नज़र में चाहींदियूं हुजनि त असां पाकिस्तान खे इनस्टेबल नथा ॾिसणु चाहियूं, पर जेके तारीख़ी घुरिजूं आहिनि, जेके ज़रूरतूं आहिनि, उहे पाकिस्तान खे किथे बीहारींदियूं, उन ते ज़रूरु मुस्तक़बिल में ॻाल्हि रखबी। अहिड़ो कुझु चई नथो सघे। सो हाणे तव्हां मंसूर हिते हिकिड़ी ॻाल्हि खे एड कंदो हलां। मास्को ऐं बीजिंग जी जी तव्हां पॉलिटिकल पार्टीज़ ते तव्हां ॾिठो न, को घणो ख़ासि कमेंट कोन कंदा आहिनि। हुननि खे रियासतूं खपनि, पर उते आयतुल्ला अली खामनाई वेठल हुजे, ठीकु है, सिंगल अथॉरिटी हुजे। उहे हेड़ी मश्करी नथा ॾिसणु चाहिनि त 63 सीटुनि वारो विक्ट्री स्पीच पियो ॾियणु चाहे। हाणे 63 सीटुनि वारो मास्को ऐं बीजिंग जा ॿुधाए त कहिड़ा हू पंहिंजा इंट्रस्ट पूरा कंदो, ठीकु है। जे शेख हसीना वाजिद आहे, उहो शेख हसीना छा कंदी जॾहिं उन वटि एॾी वॾी पॉलिटिकल अपोज़िशन मौजूदु आहे। सो हू ऑटोक्रेसी खे, जेकॾहिं सिंपली चवां, वन मैन वन रूल वारी ॻाल्हि खे तूं सपोर्ट कंदा। मिसाल जे तौर ते हू हाफ़िज़ साहब खे खुलेआम सपोर्ट करे सघनि था, ऐं हाफ़िज़ साहब जी हुकूमत खे थी सघे थो जेकॾहिं अचे त हू वेस्ट सपोर्ट न कंदो, पर बीजिंग ऐं मास्को सपोर्ट कंदा। छाकाणि त अॻे जेको आहे उहो वेस्ट जे मुफ़ाद में हो, को हिकिड़ो अथॉरिटेरियम, हिकिड़ो आमिर, हिकिड़ो डिक्टेटर, छाकाणि त उन्हनि जूं पॉलिसियूं इज़ीली सां इम्प्लीमेंट थी सघंदियूं हुयूं। हाणे इहो बीजिंग ऐं मास्को जे मुफ़ाद में त को हिकिड़ो माण्हू वन रूलर हुजे, सख़्तु हुजे, पूरे मुल्क ते हुनखे कंट्रोल हुजे, जीअं पंहिंजूं पॉलिसीज़ इम्प्लीमेंट कराए सघनि। इन ते ज़रूरु पंहिंजो कमेंट ॾिजां, ईअं आहे या न? यकीनन ईअं ई आहे। तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त मास्को
इनकलाबी क़ुवतुनि जी मदद कंदो रहियो हमेशह सोशलिस्ट तहरीकुनि जी, पर हुननि खे अमरीकी जेका जमहूरियत आहे ऐं कास्तरू जे लफ़्ज़नि में त अमरीकी ऐं यूरोपी जेका जमहूरियत आहे उहा क़तई उनखे डेफिनेशन खे जमहूरियत जी क़तई डेफिनेशन करार नथो ॾेई सघे। सो वाकई मॉस्को ऐं बीजिंग खे अरफात खपे, उन्हनि खे जमाल नासिर खपे, उन्हनि खे किम जोंग खपे ऐं हुननि खे अयतुल्ला अली खामेनाई खपे। उन्हनि खे अहिड़ा माण्हू खपनि जेकी सिंगल अथॉरिटी हुजनि, जंहिंजे अॻियां समूरे मुल्क जो आवाम जेको आहे उन्हनि जी आङुर जे इशारे ते हले। सो लाज़मी अहिड़ी ॻाल्हि आहे, पर हींअर मॉस्को ऐं बीजिंग जो उहो इनकलाबी किरदार त नाहे, उहो हिकिड़ो दौर हो जॾहिं अरफात ऐं ॿिया जेके बि इनकलाबी किरदार हुआ उन्हनि जे पुठियां आवाम हलंदो, उन्हनि जे आङुर जे इशारे सां तब्दीली थींदी, गांधी जी आङुर जे इशारे सां हिंदुस्तान बंदि थी वेंदो। अहिड़ी सूरत हाल त हाणे न आहे। ॿ आलमी ब्लाक आहिनि पाण में, उनजो साम्राज्यत ते ऐं वधीक मंडियुनि ते झेड़ो आहे, संदनि ते कब्ज़े जो झेड़ो आहे, वधीक उन्हनि खे कॉलोनियूं ऐं चौकियूं खपनि थियूं नई जदीद शिकल में। मामलो इहो आहे। बहरहाल तव्हां असांखे आख़िरी हिकिड़ो तव्हां खां सवाल आहे त हिते आज़ाद उम्मीदवार छा उहे पीटीआई में वेंदा ऐं पीटीआई गवर्नमेंट ठाहींदी, ऐं छाकाणि त इमरान जी बि ज़मानत मंज़ूर थी आहे अॼु, शाह महमूद कुरैशी जी बि, उहे ॿाहिरि निकिरी इमरान ख़ान वज़ीर आज़म थी सघे थो, या पीपुल्स पार्टी नवाज़ लीग ऐं एमक्यूएम बि वॾियूं सीटूं खयूं आहिनि। एमक्यूएम त एतिरा उम्मीदवार ई कोन बीहारिया जेतिरियूं उन्हनि सीटूं खयूं आहिनि, हू ख़ुदि परेशान आहिनि। ऐं ॿिया टिया माण्हू जेके आहिनि, सो छा इहे गॾिजी जेका पोएं 16 महीननि में गवर्नमेंट हुई, छा ओड़ी का गवर्नमेंट ठहंदी जंहिंमें पीपुल्स पार्टी खे सदारत, सेनेट जी चेयरमैनी ऐं ॿियूं हुकूमतूं ॾिनियूं वेंदियूं, ऐं नून लीग खे प्राइम मिनिस्टर ॾिनो वेंदो, ऐं नाणे वारी वज़ारत ऐं ॿियूं जेके अहम वज़ारतूं आहिनि, या पीटीआई हिन दफ़े मैदान मारे वेंदी। कीअं था ॾिसो मामले खे, केॾां वेंदी सूरत हाल? मंसूर ये आज़ाद कैंडिडेट ये पीटीआई जा कैंडिडेट आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त शुरू में इलेक्शन खां अॻु में पीटीआई खे इंट्रा पार्टी इलेक्शन जे करे उन्हनि खे सिंबल कोन ॾिनो वियो ऐं पार्टिसिपेट न करे सघिया। सो पार्लियामेंट में पीटीआई जी मौजूदगी कोन्हे। हाणे सुवाल इहो त हिननि आज़ाद जो छा थींदो। हाणे इन में ॿ टे हिकिड़ा पॉसिबल सिनेरियोज़ आहिनि। हिकिड़ो त पॉसिबल सिनेरियो इहो आहे त इहे सभु जा सभु माण्हू कंहिं हिकिड़ी अहिड़ी पार्टी सां जंहिं वटि हिकिड़ो वोट हुजे, 2 वोट हुजनि, उन में शामिल थियनि ऐं पोइ पीटीआई जो ई को माण्हू नॉमिनेट कनि। बट उन खे बि का सपोर्ट खपंदी, कंहिं अहिड़ी पार्टी जी सपोर्ट खपंदी जंहिं वटि 30-40 सीटूं हुजनि, यानी ज़रदारी साहब जी सपोर्ट खपंदी। छाकाणि त हुननि वटि एटलीस्ट 100 मेंबर्स आहिनि। जेकॾहिं आज़ादनि सभिनी खे गॾु करूं, सभु आज़ाद पीटीआई जा बि आहिनि। मिसाल जे तौर ते दानियाल अज़ीज़ खटियायो एज ए इंडिपेंडेंट कैंडिडेट, पर उहो नवाज़ लीग जो माण्हू आहे। ईअं हिकिड़ो ॿ ॿिया नवाज़ लीग जा माण्हू खटिया आहिनि। ईअं एतिरा ई केतिरा ॿिया आज़ाद हूंदा जिन खे पाण नथा सुञाणूं, शायदि हुननि जो पीटीआई सां राब्तो न हुजे, पर असांजी मीडिया जेका आहे उहो सभिनी खे कलेक्टिवली पीटीआई जो हिसो सम्झे थी। त पीटीआई 70-80 जे लॻभॻि जेके आहिनि उहे आज़ाद उम्मीदवारनि सां बीठल आहे। बट आई डोंट थिंक सो कि उन्हनि मां घणा माण्हू पीटीआई जी इहा जेका रिजिड पॉलिसी आहे उन सां गॾु बीहे सघंदा। ऐं मुल्की एस्टेब्लिशमेंट कॾहिं बि कोन चाहींदी त उहे कल्प्रिट जिन जीएचक्यू ते हमलो कयो, कल्ह हिकिड़े दोस्त खे मूं कमेंट करे चयो, तव्हां पढ़ियो हूंदो, मुंहिंजो जीएचक्यू ताक़त जो मिसाल हो। जीएचक्यू हिकिड़ो माना अलाए छा हो, माण्हू ते वञण खां अॻु में सोचींदा हुआ। ऐं पीटीआई त कोऑर्डिनेटली अटैक कयो ऐं उन जा वीडियोज़ इंटरनेशनल मीडिया खे पब्लिश कया। ऐं आईएसपीआर जी तव्हां स्टेटमेंट ॿुधी उन खां पोइ त इहो इसराइल ऐं इंडिया कोन करे सघियो जेको पीटीआई करे छॾियो। यानी एनिमी विदिन इट्स सेल्फ, हिकिड़ी टेरिटरी जे अंदरि जेकॾहिं तव्हांजो दुश्मन हुजे त उहो वधीक ख़तरनाक बणिजी वेंदो आहे। सो पीटीआई जेको आहे उहो धक त वॾो रसायो। आई डोंट थिंक सो मिलिट्री एस्टेब्लिशमेंट थी सघे थो पीटीआई जा सपोर्टर बि हुजनि उन धक खे विसारे छॾींदी, छाकाणि त उहो हुननि जे मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ो वॾो ख़दशो आहे। इमरान ख़ान सां केॾी बि मोहबत हुजे, हुननि खे पंहिंजे मुफ़ादनि खां इमरान ख़ान मथे न आहे। तूं एग्री कंदे मुंहिंजी हिन ॻाल्हि सां। सो हुन जा मुफ़ाद जेके आहिनि उहे इमरान ख़ान जी हुकूमत में के घणा हाणे जेके सिक्योर थींदे नज़र नथा अचनि। ऐं इहो जेको इमरान ख़ान प्रेसिडेंट सेट कयो 9 मई ते, इहो हू नथा चाहिनि त सुबुह जो नवाज़ लीग करे या नवाज़ शरीफ़ जी धीउ मरियम नवाज़ करे या बिलावल भुट्टे खे जॾहिं भित सां लॻायो वञे त हू जेको आहे उहो अचे जेएचक्यू या धरणो हणे, या ॿी का पॉलिटिकल पार्टी उभरे अचे उहो अचे जेएचक्यू ते धरणो अचे ऐं हिकिड़ो मिसाल हुजे त बाबा इमरान ख़ान खे छा कयूं जो असांखे छा कंदा। सो ईअं ऐं हुकूमत ठहिण मूंखे नथो लॻे त पीटीआई जी का हुकूमत ठहींदी। जी तव्हां पंहिंजी ॻाल्हि रखो। हफ़ीज़, मां कॾहिं बि इहो
नथो सम्झां, न ई मूं में कॾहिं सम्झो आहे त को माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां को GHQ ते या कोर कमांडर हाउस ते हमलो करे सघंदा आहिनि। प्री प्लानिंग तहत माण्हुनि खे रस्तो साफ़ कयो वियो त माण्हू अचनि ऐं हिकिड़ी पोइ लाइन ठाही वई, अचो अचो अॻिते अचो, ऐं पोइ उन्हनि खे ज़ोरदार चमाट हई वई, ऐं पोइ समूरी पाकिस्तान जे माण्हुनि लाइ इहो मैसेज क्रिएट कयो वियो, हिकिड़ो ठाहियो वियो त बाबा जेकॾहिं तव्हां GHQ ॾांहुं ऐं फ़ौजी जेके आहिनि, जेके अस्करी कुवतूं आहिनि, उन्हनि लाइ जेकॾहिं तव्हां मेरी अखि बि खणी ॾिठी त तव्हांजो इहो ई असरु थींदो। ख़ैर, अॼु इमरान ख़ान सां जॾहिं कुझु वकील ऐं ॿिया सिक्योरिटी एजेंसीज़ जा अमलदार उन सां अंदरि मिलंदा रहनि था, त उहे जेके रिपोर्टूं आहिनि उन में इहो आहे त इमरान ख़ान चयो त 8 फरवरी खां अॻु जेको बि थियो उनखे विसारे छॾियो, ऐं उनजे बदिले में इमरान ख़ान जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। यानी हू ख़ुदि कंहिं हद ताईं अस्करी कुवतुनि सां मसलियत करण लाइ तयारु आहे। ख़ैर, उन ॻाल्हि खे पाण छॾियूं था, वॾो मामिलो आहे, इमरान ॿाहिरि ईंदो ऐं समूरो इहो सिनारियो पाण खे नज़र अची वेंदो, हालतुनि ते छॾियूं था, हालतूं कंहिंजे वस न आहिनि। अच्छा, नंढड़ी मूंखे तव्हां ॻाल्हि ॿुधायो, पोइ भले तव्हां खां सवाल ख़तमु कयूं था, पोइ भले तव्हांजो को सवाल हुजे त पुछी वठिजो। नवाज़ शरीफ़ जॾहिं आयो हो, पाकिस्तान उन हिकिड़ी तकरीर कई हुई लाहौर में, इस्लामाबाद में बि पोइ, ऐं उन चयो त जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, ख़ासि तौर ते हिंदुस्तान ऐं ॿियनि सां बहितर तालुकात क़ाइमु करणु चाहियूं था, ऐं G20 में बि उन चयो त असीं पाकिस्तान खे कोशिशि कंदासीं त G20 में पाकिस्तान शामिल थिए, या ही जेके समूरा मामला हुआ, पाकिस्तान मुआशी तौर तबाह थी वियो न, त असीं G20 जो हिसो हुजूं। सो नवाज़ शरीफ़ जेकॾहिं हुकूमत नथो ठाहे, इमरान अचे थो, त पाड़ेसरी मुल्कनि सां पाकिस्तान जा ख़ासि तौर अफ़गानिस्तान सां ऐं हिंदुस्तान सां जेका कशीदगी आहे, ईरान सां मामला कंहिं हद ताईं अञा उन लेवल में सही न आहिनि थिया, को ख़ातिर ख़्वाह दोस्ताना तालुकात न आहिनि, उन ते कहिड़ा असर पवंदा नई गवर्नमेंट जे अचण सां? मंसूर, रात नवाज़ लीग जेका विक्ट्री स्पीच कई, या नवाज़ शरीफ़ जेको विक्ट्री स्पीच कई, उन में एग्ज़ैक्ट इहा ॻाल्हि कई त असां समूरा ॿिया मामला त हल कंदासीं, मुल्क खे मुआशी तौर मज़बूत कंदासीं, पर असां पाड़ेसरियुनि सां बहितर तालुकात चाहींदासीं। उहो आई डोंट थिंक सो हिकिड़ो माण्हू जे 63 सीटूं खयूं हुजनि, उहो विदाउट देयर सपोर्ट, बॉयज़ जी सपोर्ट खां बिना इहा ॻाल्हि करे त बाबा हिंदुस्तान सां असां मामला सेट कंदासीं। ॾिसो, तव्हां पंहिंजे पाड़े में जंग में नथा रही सघो, ऐं इहो जंग जो उसूल आहे। अगरि तव्हां पंहिंजे पाड़े में जंग कई, दैट मीन्स कि तव्हांजो सुकून जेको आहे उहो तबाह आहे, तव्हां राति जो सुकून सां निंड न करे सघंदो। एग्ज़ैक्टली ईअं पाकिस्तान केॾी बि मिलिट्री माइट छो न हुजे, उहो अफोर्ड नथो करे सघे जंग, ऐं अफोर्ड जंग हिंदुस्तान बि नथो करे सघे। ऐं दुनिया जेका आहे, उहो मोदी ख़ुदि चयो त ही सदी जंग जी सदी न आहे। हिते दुनिया वटि मुआशी मामला आहिनि। अमेरिका ऐं चीन जेको आहे, उहो हिक ॿिए सां केॾो वॾो उन्हनि जो तज़ाद आहे। चीन त हुन जे 100 सालनि जे एम्पायर खे ज़रे ढाहे पियो, पर मुआशी तौर ते उहो हिक ॿिए सां एॾा ॻंढियल आहिनि जो तव्हांजी सोच आहे। त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान या जेके बि मुल्क अहिड़ा आहिनि जेके पाड़े में रहनि था, इख़्तिलाफ़ी तौर ते हिक ॿिए सां इहे तालुकात नथा चाहिनि, त उन्हनि खे एग्ज़ैक्टली उन पॉइंट ते अचिणो आहे त बाबा तव्हांजा मामला पाण में सेट करियो, ऐं अचो ॿियो ॻाल्हियूं करूं था। ऐं नवाज़ लीग जी इहा अॼोकी का पॉलिसी न आहे। 1997 में ईअं हुननि कयो, ऐं जेको वाजपेयी आयो ऐं लाहौर डिक्लेरेशन थियो, उन खां पोइ तव्हां ॾिठो त 2013 में बि नवाज़ शरीफ़ जॾहिं वापसी आयो त साॻी नारो खणी आयो, ऐं पोइ हिंदुस्तान बि वियो नरेंद्र मोदी जी इनॉग्रेशन सेरेमनी में। त हमेशह हिननि जो हिकिड़ो पॉज़िटिव पासो रहियो आहे इहो त बाबा मुआशी तौर ते असां पाण में ॻंढिजूं, ऐं मुआशी तौर ते ॻंढिजण सां इहो जेको अनसिक्योरिटी वारा मामला आहिनि, इहे कंहिं हद ताईं बहितर थी सघंदा। ऐं पाकिस्तान जी हिकिड़ी स्ट्रेटेजिक लोकेशन बि आहे, ऐं हिंदुस्तान जो बि इहो ई मुफ़ाद आहे त हितां खां असांखे सेफ रूट मिले, त जीअं असां जेको आहे उहो सेंट्रल एशिया ताईं पहुचे सघूं, असां ईरान ताईं पहुचे सघूं, या असां अॻिते जेको आहे उहो रूस ताईं पहुचे सघूं। सो एग्ज़ैक्टली हिननि जा इहे मामला आहिनि जेके पूरी दुनिया खे ख़बर आहिनि, या हिन ते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि। इमरान ख़ान ईंदो, आई डोंट थिंक सो कि इमरान ख़ान ईंदो, दैट्स वाई आउं कमेंट कोन थो करां। बाक़ी इमरान ख़ान ईंदो त उहो हिकिड़ो रिजिड क़िस्म जो माण्हू आहे, हुन में तव्हां फ्लेक्सिबिलिटी जी उमेद नथा करे सघो। त यार हू जेको आहे वेही करे मामलनि ते सोचींदो, मामला रीथिंक कंदो, हिंदुस्तान सां, अफ़गानिस्तान सां, ईरान सां, आई डोंट थिंक सो। हुन वटि एॾी मेंटल कैपेसिटी न आहे जो हू अहिड़नि शयुनि ते वेठो सोचे। बाक़ी रही ॻाल्हि त अफ़गानिस्तान सां इमरान ख़ान जा तालुकात ईज़ी रहंदा, छाकाणि त हू पूरे मुल्क में पाकिस्तान जॾहिं वज़ीर आज़म हो त पूरो मुल्क अफ़गाननि जे हवाले हो, पठाननि जे हवाले हो। पोइ पंजाब हुजे, सिंध हुजे, बलोचिस्तान हुजे, केपी हुजे, हू धणी हुआ। सो अफ़गानिस्तान सां रिलेशनशिप बहितर रहंदा, बाक़ी चाइना ऐं इंडिया सां हुनजा रिलेशनशिप जेके आहिनि उहे बहितर न रहंदा, आई थिंक सो। सो इहे मुंहिंजा कमेंट आहिनि तुंहिंजा सवाल ते।
मंसूर, वॾी महिरबानी, तव्हां 30 मिंटनि ताईं मूंखे ॿुधो ऐं सुवाल खणी आया। पाण यको ॻाल्हायो कोन हो, उन जो नतीजो इहो थियो जो जेको सेशन पाण खे 15 मिंटनि जो करिणो हो, उहो सेशन 30 मिंटनि जो सिर्फ़ु मूंखां ई उहो इंट्रोगेशन में गुज़री वियो। बहरहाल उहो सिंध में जेका 8 फेब्रुआरी इलेक्शन आहे उहो सिंध में बि थी, ऐं सिंध में हिन दफ़े पहिरियों दफ़ो जेके सिंध जूं नेशनलिस्ट धुरियूं आहिनि, उन्हनि जी इलेक्टोरल पॉलिटिक्स ॾांहुं हिकिड़ो नरम रवैयो असांखे नज़र आयो। उन्हनि जी पार्टिसिपेशन थी। जेके पुराणा अल्ट्रा नेशनलिस्ट हुया उहे बीठा बि सही इलेक्शन में। ऐं हिकिड़ी मोमेंटम हो स्पेशली सोशल मीडिया ते, छाकाणि त सोशल मीडिया ते जेको पीटीआई जो मोमेंटम हो उन खे असां प्रैक्टिकलाइज़ थींदे ॾिठो। पीटीआई जो वोटर आयो ऐं हुन पंहिंजे कैंडिडेट्स खे वोट कया। त सिंध जे सोशल मीडिया स्पेशली फेसबुक ते जेको सिंधी सियासतदाननि लाइ हिकिड़ो मोमेंटम हो ऐं अगेंस्ट द पीपी हिकिड़ी पूरी थिंकिंग हुई, उन जो छा थियो, उहो इम्प्लीमेंट छो न थी सघी, किथे फिलाज़ रहिया, या हुननि जो इलेक्शन में काहेपण बग़ैर नतीजा बग़ैर तयारी जे उहो उन्हनि खे नुक़सान में साबित थियो, या ॿिया के सबब हुआ? तव्हांजी छा राय इन ते? हफ़ीज़, मुंहिंजी राय उहा ई आहे जेका सिंध जे सभिनी नौजवाननि जी जेके तरक़ी पसंदि आहिनि उन्हनि जी जेका राय आहे। सभ खां पहिरियों ज़ाती तौर ते हिन पार्लियामानी सियासत खे बेठियतुनि जे अंदरि, न सिर्फ़ पाकिस्तान जेको जबरी अलाहक आहे, पर दुनिया जे अंदरि जेके बि बेठियतूं आहिनि उते पार्लियामानी सियासत कंहिं बि रीति सुधारा पसंदी खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं सुधारा पसंदी मार्क्स, लेनिन ऐं ॿियूं जेके बि इनकलाबी शख़्सियतूं आहिनि उन्हनि जी नज़र में साम्राजी जेका शिकिल आहे, उहा जेका बदसूरती आहे, उनखे बरक़रार रखण जो हिकिड़ो तव्हां सांभाव था कयो त बाबा असां इन्हनि खे क़बूल कंदासीं। दरअसल थियो ईअं हिन दफ़े जो मां जीअं शुरू में ॻाल्हि कई त पीटीआई वारो मामिलो ॿियो हो, मथे एस्टेब्लिशमेंट इहो तय कयो हो त बाबा ज़रदारी बि धमकियूं थे ॾिनियूं त असांखे मौक़ो ॾियो। अॻ में तव्हां नवाज़ शरीफ़ खे ॾिनो, वरी इमरान खे ॾिनो, वरी असां जॾहिं गॾियल हुकूमत ठाही उन में बि नून लीग जो प्राइम मिनिस्टर हो, ऐं हाणे असांखे मौक़ो ॾियो त असां पाकिस्तान खे असुल बसि सोन करे छॾींदासीं, जीअं हुननि सिंध जो असर कयो आहे गुज़िरियल 15-20 सालनि में। नवाज़ शरीफ़ बि इहो चयो त बाबा मुझे क्यों निकाला, हाणे असांखे ॾियो, तव्हां जन खे संदरो ॿधायो, जन खे तव्हां पटको ॿधायो, मूंखे हटाइजे, माण्हू खे तव्हां आंदो, तव्हांजो असर इहो कयो जो हू GHQ ताईं अची पहुता, इन करे हाणे मूंखे मौक़ो ॾियो। ऐं इमरान अंदरां वेही तयारी में हो त जीअं इलेक्शनूं थींदियूं यकीनी तौर ते असांखे हाराईंदा, ऐं असीं जेको रद्द अमल ॾींदासीं उन लाइ हिकिड़ा वरी मई जहिड़ा 9 मई जहिड़ा वरी हिकिड़ा फसाद मुल्क में खड़ा थींदा ऐं पाकिस्तान वधीक क़दम इस्तेहकाम जो शिकार थींदो। IMF ऐं ॿिया टिया जेके मामला आहिनि उहे वधीक कशीदगी तरफ़ वेंदा। सो मथे त इहे मामला हुआ प्री प्लानिंग तहत, जेके वॾियूं पार्टियूं हुयूं टई, आज़ाद बि पाण PTI उन्हनि खे चऊं था त उन्हनि खे ईअं रखियो वियो आहे त उहे ताराज़ी में तुरनि पिया, हिक ॿिए जे बराबरि आहिनि, कुझु हिकु अधु सीट ते, माना यानी हुकूमत त अकेले सिर केर बि नथो ठाहे सघे। सिंध अंदरि ईअं थियो जो पार्लियामानी सियासत जा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तजुर्बा थींदा रहंदा। वॾे में वॾो हफ़ीज़ अलमियो इहो आहे त सिंध जा जेके पार्लियामानी क़ौम परस्त आहिनि, जेके पाण खे इनकलाबी क़ुवतूं सम्झनि था, महा इनकलाबी पाण खे सम्झनि था, ऐं हमेशा अलहदगी पसंदि जेके धुरियूं आहिनि उन ते चिथरूं कंदा रहंदा, ऐं बार बार असांखे कचहरियुनि में, सोशल मीडिया ते ऐं पंहिंजे लिखणुनि ज़रिए असांखे ॿुधाईंदा रहनि था त बाबा जेको मुजीब जो इनकलाब हो, जेको बंगाली इनकलाब हो, उहो पार्लियामेंट जे ज़रिए आयो। अरे बाबा, मुजीब त 160 जेके सीटूं खटियूं उनखे त पार्लियामेंट में पहुचण ई न ॾिनो वियो, ऐं पोइ उते जेको कुझु थियो, मुजीब खे 160 सीटुनि खटण जो नतीजो इहो ॾिनो वियो जो उनखे क़ैद कयो वियो, अची हिते कराची में ऐं मशरक़ी मगरबी पाकिस्तान में, ऐं 3 लख बंगालियुनि खे उते क़तल कयो वियो। 3 खां 4 लख जेके औरतूं हुयूं बंगाली, तव्हां ॾिठो त उन्हनि सां रेप कयो वियो। एॾो वॾो फौजी ऑपरेशन, ढाका यूनिवर्सिटी में शागिर्द सुतल हुआ, उन्हनि ते गोलियूं वसायूं वयूं। ऐं उन खां पोइ अॻु में तव्हां ॾिसंदो हफ़ीज़, जॾहिं 1954 में सूबाई इलेक्शन्स थियूं हुयूं पाकिस्तान जे अंदरि, तॾहिं मुस्लिम लीग बंगाल में, हालांकि उहो ठही उते हुई, सर आगा खान बंगाली हो, ख्वाजा नाज़िमुद्दीन ऐं ॿिया टिया, AK फज़लुल हक़ जी लाहौर करारदाद पेश कई, उहो ख़ुदि बंगाली हो, वॾा मुदब्बिर अॻवान हुआ। पर जॾहिं 48 में ॿोली वारा फसाद थिया तॾहिं उन्हनि इहो पंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु विहारे छॾियो त इस्लाम जे नाले ते जेके असीं अक्सरियती बंगाली क़ौम आहियूं उन्हनि खे हिते ग़ुलाम रखियो वेंदो, इन करे असांखे हिन मां जान आजी कराइणी पवंदी। ऐं पोइ 54 में जॾहिं हुते मुस्लिम लीग पंहिंजा कैंडिडेट्स बीहारिया बंगाल में, त हुननि सभई जेके बंगाली तरक़ी पसंद क़ौम परस्त हुआ उन्हनि जुक्तू फ्रंट क़ाइमु कयो
जंहिंखे यूनाइटेड फ्रंट चई सघूं था पाण, गॾियल हिकिड़ो महाज़ हो, उन्हनि उहो जोड़ियो ऐं उन्हनि मुस्लिम लीग खे बदतरीन शिकस्त ॾिनी हुते 54 में। ए के फज़लुल हक उतां जो वॾो वज़ीर थियो ऐं पोइ हिकिड़े महीने जे अंदरि हिकिड़ी फैक्ट्री में बंगाल जे अंदरि फसाद कराया विया ऐं उन फसादनि जे नतीजे में उहा जेका चूंडियल गवर्नमेंट हुई बंगालिन जी तरक़ी पसंदनि जी क़ौम परस्तनि जी, उनखे हटाए वियो ऐं हुते गवर्नर सिस्टम लागू कयो वियो। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो 1971 में छा थियो, हिकिड़ी वॾी पार्टी, हिकिड़ी अक्सरियती क़ौम जी पार्टी 160 सीटूं खणंदड़ मुजीब खे जेल, उनजी क़ौम खे ज़िलत ऐं तशदुद ज़रिए कुचलियो वियो ऐं ॿिए पासे 80 सीटूं खटींदड़ पीपुल्स पार्टी भुट्टो उनखे इक़्तिदार ॾिनो वियो ऐं हिते जेका नेशनल लिबरेशन मूवमेंट उभरी पई सिंध जी, जेका 1 यूनिट खां पोइ 1 यूनिट टुटण जे करे जेका जेम सैद खे ऐं उनजे इत्तेहादियुनि खे जेका हिकिड़ी अवामी पज़ीराई मिली, माण्हुनि जे पुठियां हुआ, अञा अलहदगी जी अञा ॻाल्हि त न थी हुई, पर उनखे काउंटर करण लाइ भुट्टे खे अॻियां आंदो वियो। ऐं पोइ 1973 में जेको तव्हां ॾिठो त बलोचिस्तान में सरदार अताउल्ला मेंगल पहिरियों भेरो जेको हुते CM थियो, हैदराबाद साज़िश खे ठाहे उनजी चूंडियल गवर्नमेंट खे मुअतल कयो वियो। उनजे पुट खे असद मेंगल खे गुम करे क़तल करे उनखे गुम कयो वियो, अॼु ताईं उनजो लाश कोन मिलियो। माण्हुनि सां पोइ जेका बलोचिस्तान जे माण्हुनि सां जुठ कई वई सिक्योरिटी जे नाले में, फौजी ऑपरेशन ऐं ॿिया जेके एटमी ऐं ॿिया जेके तजुर्बा कया विया, उहे तव्हां असांजे सभिनी जे साम्हूं आहिनि। हिते ईअं पियो थिए जो हिकिड़ियूं नंढड़ियूं पार्टियूं आहिनि जेके बलोचिस्तान जी जेके पार्लियामानी क़ौम परस्त पार्टियूं आहिनि, उन्हनि जी भेट में तमामु नंढड़ियूं आहिनि, जेके सकरन खां, काज़ी अमन खां ऐं कासमाबाद खां ॿाहिरि नाहिनि निकिरी सघियूं, जंहिंजी का एॾी वॾी अवामी मक़बूलियत न आहे। उन्हनि पीपुल्स पार्टी जे मुक़ाबले में 5 कैंडिडेट्स बि हिकिड़ी पार्टी न बीहारे सघी। ऐं जेकॾहिं तव्हां ठीकु आहे, तव्हां चओ था असीं क़ौमी तहरीक जो हिकिड़ो पार्लियामानी फ्रंट आहियूं ऐं असीं क़ौम खे पार्लियामेंट जे ज़रिए निजात ॾियारींदासीं, त बाबा तव्हां त उन्हनि सां गॾु वञी वेठा जेके मुशरफ जी बाक़ियात आहिनि, जेके ज़िया सां ऐं मुशरफ सां गॾु हुआ, जेके आमरन सां गॾु हुआ, जिन खां सिंधी अवाम पीपुल्स पार्टी खां बि वधीक जिन माण्हुनि सां नफ़रत करे थो, तव्हां उन्हनि सां गॾु वञी वेठा। यानी तव्हां हिन वक़्त ताईं पंहिंजो जेको पार्लियामेंट सियासत जो जेको निशान आहे उहो बि माण्हुनि में मक़बूल न आयो कराए सघिया। तव्हां वञी GDA सां वेही रहिया, अरबाब गुलाम रहीम ऐं ॿिया जेके फाशिस्ट आहिनि, जेके वॾेरा आहिनि, हिकु पासे पीपुल्स पार्टी में वॾेरा ऐं GDA में पीर ऐं मुशरफ जी बाक़ियात, तव्हां उन्हनि मां उमेद था रखो त उन्हनि सां गॾिजी पागारो क्लियर चवंदो आहे त असीं बाबा GHQ जा माण्हू आहियूं। पागारे जो वालिद साहब जेको हो पीर साईं पहिरियों, उहो हमेशह क्लियर चवंदो हो त असीं GHQ जा माण्हू आहियूं। ऐं पोइ उहे GHQ वारनि सां गॾु वेही करे को सिंध में इनकलाबी तब्दीली जी ॻाल्हि कनि था, सो इहा त नामुमकिन आहे। बैठकियतुनि जे अंदरि, बैठकी सिरिश्ते जे अंदरि, जिते क़ौमी तहरीक इहो पाण मंझराए चुकी आहे सिंध जे अंदरि, यानी सिंधी माण्हुनि जे ज़हन में इहो वेहिजी चुको आहे, साईं जेमसद वारी इहा ॻाल्हि वेहिजी चुकी आहे त हिते पार्लियामानी सियासत क़ौम परस्त पार्टियूं करे ई नथियूं सघनि। इन करे माण्हू हिननि खे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। जेके माण्हू मिसाल वोट ॾियनि था उहे पीपुल्स पार्टी खे, पीपुल्स पार्टी हिकिड़ी ॻाल्हि मञबी त पीपुल्स पार्टी मर्कज़ खां वठी हेठि ॻोठनि ऐं तालुकनि ऐं हफ़ीज़ ॻोठनि में बि पीपुल्स पार्टी जा यूनिट आहिनि। वॾे पैमाने ते उन्हनि तंज़ीमकारी कई आहे, अवामी राब्ता मुहिम आहे उन्हनि वटि। पर असांजा जेके पार्लियामानी क़ौम परस्त आहिनि, हिकु त अलहदगी पसंद जेके क़ौम परस्त आहिनि, उन्हनि खे गारियूं, उन्हनि खां बि बेज़ारी, यानी अलाह सां बि दोस्ती, शैतान सां बि दोस्ती। इहो कमु न थींदो त यानी GM साहिब जी हथ में तस्वीर बि हुजे, अलहदगी पसंदनि सां कंहिं वक़्तु इत्तेहाद बि कजे कंहिं मामलनि ते, ऐं वरी पाकिस्तान जी पार्लियामेंट में पहुचण जी ख़्वाहिश बि रखिजे त उते पहुची असां वॾी का इनकलाबी तब्दीली आणींदासीं। सो इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। ही भले मथे ते क़ुरान रखी चवनि त असीं बाबा पाकिस्तानी आहियूं, तॾहिं बि उहे हिननि खे क़बूल न कंदा। ऐं जॾहिं बि हिननि खे क़बूल कयो वियो त उहे शर्त पीपुल्स पार्टी खां वधीक ॻरा हूंदा ऐं सिंध जे अंदरि थोरी बि जेका हिन जी अवामी मक़बूलियत आहे ही उहा विञाए वेंदा। मुंहिंजी नज़र में त जेके पाण खे वॾी पार्टियूं सम्झनि थियूं सिंध जे अंदरि क़ौम परस्त पार्टियूं, उहे ॿ टे कैंडिडेट्स बि न बीहारे सघियूं ऐं उन्हनि मां हिकु बि न खटे सघियो। सो ही कॾहिं बि अवामी ताक़त सां त खटे ई नथा सघनि, बाक़ी उन्हनि जे आशीर्वाद सां खटनि त खटे सघंदा। ऐं पोइ पार्लियामेंट जे ज़रिए जेका इनकलाबी तब्दीली जी ख़्वाहिश आहे उहा त हू पंहिंजे ज़हन मां हमेशह जे लाइ कढी छॾनि। मंसूर, जी पंहिंजो पार्लियामानी सियासत ते हमेशह इख़्तिलाफ़ रहियो आहे ऐं तव्हांजी हिन समूरी जेका हिस्टोरिकल शयूं आहिनि उन्हनि ते ठीकु आहे, उन हद ताईं कंहिं हद ताईं गॾु आहियां या मुतफ़िक़ आहियां।
बट वरी बि पार्लियामेंट तां हटे वञणु, छाकाणि त इहो इलेक्शन हिकिड़ो प्रोसेस आहे ताक़त में अचण जो। ॾिसो, मुजीब ते तव्हां ॻाल्हि रखी, तव्हां चयो त मुजीब खे पार्लियामेंट में कोन अचणु ॾिनो वियो। ठीकु आहे, हुन इलेक्शन खे एज़ ए टूल इस्तेमालु त कयो न, हुन माण्हुनि में वियो त सही न, माण्हुनि खां 160 सीटूं खटण जेतिरा माण्हू गॾु त कयाई न। ऐं अॼु बि ॾिसो तव्हां एसयूपी, तव्हां चयो त काज़ी अहमद ऐं हाणे कड़ियो भंवर उन ताईं महदूद आहे, त उन जे पोयां 1 लख वोटर आहिनि न। तव्हां हिकिड़ा धुड़नि में 5, 7, 10 माण्हू खां बहितर न आहे त तव्हां हिकिड़ो मजमूई तौर ते अवामी मुहिम करियो। तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त तव्हां बीठा कंहिंसां गॾु आहियो, तव्हांजी पार्टी जी स्ट्रक्चर छा आहे, उन ते खणे तनक़ीद करे सघिजे थी। बट इट्स सेल्फ उन प्रोसेस ते तनक़ीद करणु इहो हिकिड़ो गैर सियासी ऐं गैर साइंसी ॻाल्हि थींदी, आउं ईअं सम्झां। ॾिसो, पार्लियामेंट जी जेका मुखालफ़त आहे उहा कहिड़नि बेसिस ते थिए थी। तव्हां चयो त इहा ॻाल्हि ई गैर सियासी आहे, यानी हिकु पासे क़ौमी तहरीक आहे, सिंध जे अंदरि हिकिड़ी क़ौमी तहरीक आहे, भले उनजी क़यादत कंहिं वटि बि हुजे, उहे तंज़ीमूं ठीकु आहे भञिरा जो शिकार ज़रूर आहिनि, या कंहिं क़ौमी तहरीक पंहिंजी कमज़ोर हिकिड़ी शिकिल में आहे, पर उनजी मौजूदगी आहे। ऐं माण्हुनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि घर करे वई आहे। जीअं मूं अॻु में अर्ज़ु कयो त बाबा जेके क़ौम परस्त आहिनि उहे पार्लियामानी सियासत में हिसो नथा वठनि ऐं नथा वठी सघनि, यानी इहो मौक़ुफ़ रखणु क़ौम परस्तनि जे तरफ़ां हाफ़िज़ त असीं बाबा पार्लियामेंट में बीहंदासीं, उनजे ज़रिए का वॾी सिंध में तब्दीली ईंदी। मां तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ी ॻाल्हि। वाइन विलवाक्स हिकिड़ो वेस्टर्न जर्नलिस्ट हो, 1970 जी इलेक्शन्स में अवामी लीग जा जेके कैंडिडेट्स हुआ ऐं जेके अहम अॻवान हुआ, ताजुद्दीन अहमद वारा, मुजीब वारा ऐं ॿिया टिया, उन्हनि खां उन्हनि इंटरव्यू कयो। सो उन्हनि खां पुछियो वियो त बाबा तव्हांजी सेंट्रल कमेटी में इख़्तिलाफ़ थिया हुआ, ज़ाहिरी आहे रिपोर्टूं लीक थियनि थियूं, मामला मसइला थियनि था दुनिया में, त इहो उते अवामी लीग जी सेंट्रल कमेटी में मसइलो थियो त बाबा हाणे इलेक्शन में पार्टिसिपेट न करणु घुरिजे ऐं हिकिड़ी सेपरेटिस्ट मूवमेंट हलाइणु खपे, छाकाणि त हिते असांखे हक़ कोन ॾिना वेंदा, ॿोली वारा मामला हुआ, वरी पोइ 54 में चूंडियल हुकूमतूं ख़तमु कयूं वयूं, ऑपरेशन हुआ। सो इनखे हाणे ईअं कजे जो हिकिड़ी अलॻि पसंदि मूवमेंट बंगाल जे अंदरि शुरू कजे। त उन्हनि उन ते मौक़ुफ़ ॾिनो त बाबा असां पार्लियामेंट जेको आहे, असां अक्सरियती बंगाली क़ौम आहियूं, हू कंहिं बि रीति असांजे मैंडेट खे ठुकराए नथा सघनि, छाकाणि त मग़रिबी पाकिस्तान में जेके नंढियूं क़ौमूं आहिनि, पठान, सिंधी ऐं बलोच, उन वक़्तु पठान बि तरक़ी पसंदि हुआ, हाणे किथे बीठल आहिनि उहा का ख़बर नथी पवे, बहरहाल उहे मुजीब सां गॾु बीठल हुआ, अवामी लीग सां गॾु बीठल हुआ, शेख हयात जहिड़ा माण्हू बि अवामी लीग सां बीठल हुआ, ऐं काफ़ी जेके इनकलाबी धुरियूं हुयूं साईं जीएम साहिब ताईं, उहे अवामी लीग जा हिमायती हुआ। सो उन्हनि चयो त असां कोशिशि इहा कंदासीं त जेका जमहूरियत आहे उनजे ज़रिए असां क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ॾांहुं वधूं, जेकॾहिं हू क़ौमी ख़ुदमुख़्तियारी असांखे नथा ॾियनि त जंप ॾेई क़ौमी आज़ादी ॾांहुं वधणु का ॻाल्हि कोन हूंदी असां लाइ। ऐं पोइ ईअं ई थियो, छाकाणि त हुन वटि अवामी कुवत हुई, अवामी सघ हुई। मुजीब पार्लियामानी सियासत ते कोन पियो भाड़ियो, हालांकि मुजीब त उन्हनि सभिनी माण्हुनि जी नज़र में उहे सभई जेके बंगाली लीडर हुआ, वेंदे बादशानी ताईं, ख्वाजा नाज़मुद्दीन, ए के फज़लुल हक़ ऐं ॿिया टिया, उन्हनि जी नज़र में त ही नंढो माण्हू, उन्हनि सभिनी हिकिड़ी तवील हिकिड़ी स्ट्रगल कई हुई, ऐं पोइ अवामी लीग जॾहिं मुजीब जे हथनि में आई त उन हिकिड़ो तारीख़ी घुर्जुनि मूजिब जेको हिकिड़ो किरदारु हो उन उहो अदा करे ॾेखारियो, पर उनखे ठीकु आहे पार्लियामेंट में पहुचणु कोन ॾिनो वियो। ठीकु आहे, मंसूर, ॿुधो जी जी मंसूर जी ॾिसो, अॼु तव्हांजे मैंडेट खे केरु पियो पेश कराए इस्लामाबाद में? ज़रदारी। तव्हां जूं 48 सीटूं आहिनि या 61 सीटूं आहिनि क़ौमी असेंबली जूं, ऐं सूबाई असेंबली जूं जेके बि सीटूं आहिनि उन जो धणी केरु आहे? तव्हां जेकॾहिं डिसोन कंदो त ॿिया धणी थींदा न। तव्हां जेकॾहिं उनजी धणीअ खां इनकार करे बीठा हो, माना तव्हां त हिकिड़ा तजिए निगारो, बट हिकिड़ी जेका समूरी ॻाल्हि कई आहे, तव्हां हिकिड़ी धुर खे, हिकिड़ी धुर जे मौक़ुफ़ खे तव्हां डिफेंड कयो आहे, दैट्स वाई आई एम सेइंग यू। तव्हां त माना हिकिड़ो त ठीकु आहे, तव्हां वॾे लेवल ते बाबा चओ तो इलेक्शन क़बूल न आहे, ठीकु आहे, अवामी राब्ता मुहिम हलाओ ऐं टर्न आउट ज़ीरो थी, टर्न आउट ज़ीरो थींदो तॾहिं बि को फ़र्क़ु कोन थो पए, छाकाणि त हुननि खे जंहिं माण्हू खे मुसलत करणो हूंदो उहो कंदा। दैट मीन्स की तव्हां वटि को ऑप्शन ई न आहे टू, माना इलेक्शन में वञण खां सवाइ तव्हां वटि ऑप्शन ई न आहे। तव्हां इलेक्शन में न वेंदो, दैट मीन्स की उहे तव्हांजो 61 सीटुनि ते जेको तव्हांजो हक़ ऐं जेको सिंध जी गवर्नमेंट आहे या सिंध जो जेको गवर्नमेंटल स्ट्रक्चर आहे उन ते तव्हांजो हक़, तव्हां उन जा दस्तबरदार पिया थियो, तव्हां उन्हनि खां हथ पिया खणो, इन मौक़ुफ़ खे तव्हां कींदा ॾिसो, कींदा डिफेंड करे सघो? तव्हां मतिलबु इहो सम्झो था त जेकॾहिं असां जेके अलहदगी पसंद धुरियूं आहिनि सिंध जे अंदरि, जेके क़ौम परस्त आहिनि, जेके हक़ीक़ी क़ौम परस्त आहिनि, जेकॾहिं उहे इलेक्शन खे ऑन कनि
त तव्हां छा था सम्झो त उन्हनि माण्हुनि खे इहो अख़्तियार या इहो मौक़ो ॾिनो वेंदो त हू पार्लियामेंट ताईं पहुचनि? मोहसिन दावड़ अली वज़ीर जो जेको असरु कयो वियो आहे, या अॼु मोहसिन दावड़ जॾहिं एहतिजाज कयो त बाबा असां सां धांधली कई वई आहे त उन्हनि माण्हुनि ते गोलियूं वसायूं वयूं, जंहिंमें मोहसिन दावड़ बि ज़ख़्मी थियो आहे। अली वज़ीर पीटीएम जो उहो 5 साल ई जेल में रहियो। प्रोडक्शन आर्डर बि उनजा जारी कोन कया वेंदा हुआ, मिंथूं हूंदियूं, पर जॾहिं नो कॉन्फिडेंस वोट पे थियो तॾहिं हुनखे आसिफ ज़रदारी एस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी सां हुनखे छॾियो वियो त हू सिर्फ़ु वोट ॾे शहबाज शरीफ़ जे हक़ में इमरान ख़ान खे हटाइण लाइ, ऐं पोइ वरी मुड़ुस खे उते बंदि कयो वियो। सो या ही जेके पार्लियामानी क़ौम परस्त आहिनि, जेके कंहिं हद ताईं जेम्स हेड जे उन आज़ादी पसंद फ़िक्र खे ऑन नथा कनि, जेके चाहिनि था त असीं पार्लियामेंट में ईंदासीं ऐं बाबा बलोचन ऐं बंगालियुनि वॾा मसइला हल कराए छॾिया ऐं असीं हल कराईंदासीं, यानी हू बि इहो ई चाहिनि था पीपुल्स पार्टी जे वांगुरु त असांखे ड्यू शेयर ॾियो, त हू जेके पोयां बीठा आहिनि, जेके अलहदगी पसंद आहिनि, उहे उहो खाल भरे वठंदा। सो उन्हनि खे बि एस्टेब्लिशमेंट क़बूल नथी करे। हाणे तव्हां ॾिसो त हिन दफ़े अख्तर मेंगल जेको अलहदगी पसंद न आहे, अताउल्ला मेंगल जो पुटु ज़रूरु आहे पर उहो अलहदगी पसंद न आहे, उनखे बि हारायो वियो। हू त वॾियूं रड़ियूं कंदो रहे थो त बाबा हू मिसिंग पर्सन जा जेके मामला आहिनि ॿिया टिया आहिनि, हू इहो बि चवंदो रहे थो त बाबा तव्हांजी इन्हनि ॻाल्हियुनि जे करे अलहदगी पसंद धुरियूं मज़बूत थियूं आहिनि, पर उनखे बि न खटायो वियो। हिते सिंध जे अंदरि हालत इहा आहे जो पीपुल्स पार्टी बाक़ाइदा एस्टेब्लिशमेंट सां वेही इहो तय करे थी त बाबा ही शयूं असां तव्हांखे ॾींदासीं, तव्हां असांखे हिन लेवल जो इक़्तिदार ॾींदा रहो। न त तव्हां ॾिठो न त अॻु में कादिर पटेल ऐं मुराद अली शाह असेंबली जे फ्लोर ते क़बूल कयो त असीं अलहदगी पसंद, सिंध जी अलहदगी पसंद धुरियुनि जे अॻियां हिकिड़ी दीवार बणियल आहियूं। न त 70-71 में हू एॾा मज़बूत हुआ जो हू मुल्क खे टोड़े पे सघिया। भुट्टो साहब में वॾी रुकावट बणियो, हिन वक़्तु असीं वॾी रुकावट आहियूं। यानी असांखे क़बूल करियो, बाक़ी जेतिरा बि आहिनि उन्हनि खे हाराईंदा रहो। हालांकि पीर साहब पगारो बि एस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहे, उहे उन्हनि सां गॾु बीहनि था, पर उन्हनि खे बि क़बूल नथो कयो वञे, छाकाणि त उहे इन लेवल जो कमु सचपच न कंदा जहिड़ो पीपुल्स पार्टी पई करे। पीपुल्स पार्टी सिंध जे अंदरि ईअं आहे जीअं ॾखिण वियतनाम में डेम हो जेको अमरीकी दलाल हो, या जीअं फ़लस्तीन जे अंदरि महमूद अब्बास आहे, जेके इसराइल ऐं अमेरिका खे ख़ुशि कयो वेठा आहिनि ऐं दुआऊं पिया घुरनि त अमेरिका बि सलामत रहे, इसराइल बि सलामत रहे, त असांजी हकमत बि रहे। तीअं सिंध जे अंदरि पीपुल्स पार्टी बि ईअं आहे त बाबा असां आहियूं, जेकॾहिं असांखे कुझु बि कयो वियो त असां वटि अवामी कुवत आहे ऐं असां मुल्क खे वॾे पैमाने ते नुक़सान ॾेई सघूं था, जीअं 2007 में थियो ऐं असां ई अची उनखे माठो कयो, उन कावड़ खे, उन क्रोध खे, ऐं असां चयो त पाकिस्तान खपे। सो हिते ही छा बि कनि क़ौम परस्त, उन्हनि खे कंहिं बि रीति क़बूल न कंदा। यानी जीएम सैद ऐं जिना जी तस्वीर गॾु हणण सां कोई ईअं न थींदो त तव्हांखे क़बूल करे वरितो आहे। हू सम्झनि था त ही सभु माण्हू जीएम सैद जे फ़िक्र जा माण्हू आहिनि, उन फ़िक्र खे छॾे हिते पहुता आहिनि ऐं इन्हनि माण्हुनि ते कंहिं बि सूरत एतबार नथो करे सघे। ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त पीपुल्स पार्टी ज़बरदस्त क़िस्म जी ड्यूटी सरअंजाम ॾे पई। जॾहिं ही इन ॻाल्हि ते राज़ी थिया त बाबा असां पीपुल्स पार्टी खां वधीक फ़राख़ दिली सां तव्हांजी ड्यूटी सरअंजाम ॾींदासीं, तॾहिं ई खटे सघंदा, ॿी सूरत में इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। बाक़ी मां ज़ाती तौर बैठकियतुनि जे अंदरि पार्लियामानी सियासत जी ॻाल्हि करणु, उन में पार्टिसिपेट करणु त अलॻि ॻाल्हि आहे, उन जी ॻाल्हि करणु, उन जी हिमायत करणु, इहो ईअं सम्झो त इहो वाज़े हिकिड़ो उन बैठकियती सिरिश्ते ॾांहुं हिकिड़ो पैगाम आहे त असां तव्हांखे, तव्हांजे नाजाइज़ कब्ज़े खे, जबरी अलाह खे क़बूल था करियूं ऐं असां तव्हां मां वरी बि इहा उमेद था रखूं त असां तव्हांजी पार्लियामेंट में पहुची पंहिंजे माण्हुनि खे रिलीफ वठी ॾींदासीं। ऐं जॾहिं असां पार्लियामेंट में ईंदासीं त असांखे तव्हां सां वफ़ादारी जो कसम बि खणणो पवंदो, तव्हांजे आइन खे, तव्हांजे कानून खे, उन सभिनी मामलनि खे मञे तव्हां सां गॾु हलणो पवंदो। सो इहो बैठकियतुनि जे अंदरि पंहिंजे माण्हुनि सां धोखो आहे, पंहिंजो मौक़ुफ़ कमज़ोर करणु आहे, ॿी का बि ॻाल्हि कोन्हे। वफ़ादारी जो कसम त नेहरू बि खयो, इहो मैटर नथो करे। ऑब्वियसली पंहिंजा इन्हनि शयुनि ते इख़्तिलाफ़ आहिनि। बैक ऑन द टॉपिक, छा थियो सिंध में इलेक्शन जे प्रोसेस ते छा थियो? तव्हां ॾिठो त SUP टू बी वेरी स्पेसिफिक उन धांधली जूं ॻाल्हियूं कयूं, GDA जे तहत धांधली जूं ॻाल्हियूं कयूं। एग्ज़ैक्टली तव्हांखे छा थो लॻे, हिननि खे वोट न मिलियो या वाक़ई में हिननि सां सिंध में धांधली थी? तव्हांजो इन ते मौक़िफ़ छा आहे? हाणे मसइलो इहो आहे त तव्हां असां बि शहरनि में रहूं था, सोशल मीडिया जो ज़मानो आहे, भले ई सोशल मीडिया बंदि करे छॾनि पर मामला मसइला हर को ॾिसे थो। जेतिरा पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि वोट खया आहिनि एतिरा ई त सिंध में आबादी कंदा आहिनि। यानी तव्हां ॾिसो त ॿाहिराड़ियुनि में
जिते कंहिं कंहिं ॻोठ में 1000 आबादी बि कोन्हे उते पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि 3-3 हज़ार वोट खया आहिनि। यानी इहो माण्हुनि खे बेवकूफ़ करण खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे। असां जॾहिं इलेक्शन जे ॾींहुं हिते शहर में पंहिंजे में घुमियासीं पिए ऐं ॾिठोसीं पिए त पोलिंग हुयूं जिते जिते स्कूलनि में, उन जे ॿाहिरां को 50-50 माण्हू कोन हुआ, पर जॾहिं उहे वोट साम्हूं आया प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि जॾहिं उहे रिज़ल्ट ॾिना त उन में 5-5 हज़ार माण्हुनि हिकु हिकु पोलिंग ते वोट ॾिना आहिनि। सो हिकु पासे जॾहिं आदमशुमारी थिए थी तॾहिं सिंध जी आबादी घटि, पर जॾहिं वोट थियंदा त पाकिस्तान जेका सिंध जी आबादी आहे उहा टीणी आबादी थी वञे थी। यानी अकेली सिंध जी आबादी 15-20 करोड़ थी वञे सिर्फ़ु पीपुल्स पार्टी खे खटाइण लाइ। इहो हिकिड़ो वॾो मौजूज़ो आहे जंहिंजी जांच थियणु खपे त आख़िर इहा आबादी उन ॾींहुं किथां अचे थी ऐं उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके अची हिते वोट कंदा। NFC अवार्ड में त असांजी आदमशुमारी ॿिया टा मामला हमेशह घटि कया वञनि था, जीअं बजट में NFC अवार्ड में सिंधी माण्हुनि खे घटि कयो वञे, असेंबली जूं सीटूं उन्हनि जूं घटि हूंदियूं त इहो ॾेखारे वेंदो त बाबा जमहूरियत हूंदी उहा आहे त पंजाब वटि अक्सरियत आहे, पंजाबी माण्हू ई उन्हनि खे सुप्रमेसी ऐं डोमिनेंसी हासिलु हूंदी हमेशह जे लाइ। सो इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। बाक़ी SUP जीअं मूं ॻाल्हि कई, SUP या STP या अवामी तहरीक या क़ौमी अवामी तहरीक हफ़ीज़, त अवामी राब्ताकारी न आहे, हुननि तंज़ीमूं न आहिनि जोड़े सघिया। हिन वक़्तु स्ट्रक्चर जेको तंज़ीमी स्ट्रक्चर आहे उन ते नज़रसानी जी ज़रूरत आहे। माण्हुनि में वञिजे, माण्हुनि ताईं रसिजे। सिर्फ़ु पंहिंजे शहर में जिते अॻवान मौजूदु आहिनि उतां जे माण्हुनि जा मसइला जेके आहिनि उहे हल करणु सिर्फ़ु क़ौम परस्ती न आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां पीपुल्स पार्टी खां मुनफ़रिद सियासत कंदासीं, का अवामी सियासत कंदासीं, त पोइ तव्हां हिननि माण्हुनि सां त घटि में घटि न कयो न, जेके अलहदगी पसंदि आहिनि तव्हां उन्हनि सां बि गॾु हूंदव, रियासत सां बि गॾु हूंदव, त इहो मामिलो न थी सघंदो। बाक़ी GDA जो अलायंस मूं जीअं तव्हां सां ॻाल्हि कई त माण्हू पीपुल्स पार्टी खां वधीक उन मुशरफ जी जेका बाक़ियात आहे जेका उते वेठल आहे उन सां नफ़रत कनि था। जेको अरबाब गुलाम रहीम जे दौर में थियो या ॿिया जेके उते माण्हू वेठल आहिनि उहे सिंधी माण्हुनि खां उहो तारीख़ी जेको जबर हो, जेको उन दौर में सिंधी माण्हुनि सां ज़ुल्म थियो आमरियतुनि जे अंदरि, उहो माण्हू नथा विसारे सघनि। ऐं सिंधी माण्हू तारीख़ी तौर ते आमरियतुनि जा, जबर जा, कब्ज़े जा, इस्तेसाल जा मुखालिफ़ रहिया आहिनि। यकीनन पीपुल्स पार्टी बि उहो कमु करे पई, पर माण्हुनि खे वरी बि उहे मुलनि जी भेट में ऐं अहिड़नि माण्हुनि जी भेट में उहे वरी बि तरक़ी पसंदि लॻनि पिया। बाक़ी इहो क़ौम परस्तनि खे जेकॾहिं हेॾो ई शौक़ु आहे पार्लियामेंट जो, पार्लियामेंट में पहुची सिंध जा मसइला हल करण जो, त उहे अवामी राब्ताकारी कनि, पंहिंजी तंज़ीमुनि जो स्ट्रक्चर चेक कनि ऐं रियासत वटि इहो वाज़े चवनि त असां बाबा इहा अलहदगी पसंदि धुरियुनि खां बिल्कुलु अलॻि आहियूं, असांजो कंहिं बि रीति उन्हनि सां कंहिं बि तरह जो तालुक़ु न आहे ऐं असीं हमेशह तव्हां सां वफ़ादार रहंदासीं ऐं सुधारा पसंदी जे ज़रिए ई पंहिंजे माण्हुनि खे जेको अलहदगी पसंदि फ़िक्र आहे उनखां अलॻि करे तव्हां सां गॾु बीहारींदासीं। जेकॾहिं हू अहिड़ी तरह जी उते क्लियरेंस ॾींदा तॾहिं ई खटे ईंदा। पर ही त अञा ताईं 20-25-30 सालनि जे अवामी तहरीक त 1970 खां आहे, हू पंहिंजो अञा ताईं निशान बि हिते मक़बूल न कराए सघिया आहिनि, त ॿियो कहिड़ी अचीवमेंट हासिल कंदा। तो मुंहिंजो एतिरो ई मौक़ुफ़ आहे। ठीकु है मंसूर, तव्हां हिकिड़ी हिन में हिकिड़ी कंट्राडिक्ट ॻाल्हि कई। तव्हां माना ॻाल्हि कई त सिंध जो जेको माण्हू आहे आमरियत मुखालिफ़ आहे, मुशरफ जे आमरियत मुखालिफ़ आहे, उनखे ख़बर आहे त आमिर छा थींदो आहे, उनजो जबर छा थींदो आहे। दैट मीन्स के सिंध जो माण्हू शौरी तौर ते उते बीठो आहे, उनखे ख़बर आहे त राइट एंड रॉन्ग छा आहे। जॾहिं हुनखे राइट एंड रॉन्ग जी ख़बर आहे त पोइ सिंध जो माण्हू, सिंधी जेके क़ौम परस्त आहिनि या सिंधी पार्लियामानी सियासत कंदा क़ौम परस्त आहिनि, उन्हनि सां गॾु छो न आहिनि जॾहिं हुननि वटि एॾो शौक़ु आहे त। उहो मूं तव्हांखे अॼु बि ॿुधायो, मूं हींअर तव्हांखे ॿुधायो त अवामी राब्ताकारी हुननि जी न आहे, उहा तमामु घणी कमज़ोर आहे। अॻवान जिते रहनि था उहे पंहिंजे पाड़े ऐं पंहिंजे शहर ताईं महदूद आहिनि। पंहिंजी तंज़ीमुनि जो, पंहिंजे स्ट्रक्चर जो ठोस जाइज़ो वठनि। ऐं हफ़ीज़ ॿी अहम ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि जेतिरियूं सीटूं आहिनि, यानी 31 ज़िला आहिनि, त उन्हनि जे अंदरि एॾा वॾा तालुका आहिनि। यानी हिकिड़े ज़िले जे अंदरि 4 MP जूं सीटूं, 2 MNA जूं सीटूं थियनि थियूं। हिननि वटि एतिरा उम्मीदवार ई न आहिनि जो हू हुते बीहारे सघनि, ऐं उहे के मज़बूत उम्मीदवार न आहिनि जेके हेॾा वॾा देव जेके ही अबनि ॾाॾनि खां नसुलनि खां जेके वेठा आहिनि, जिन खे एस्टेब्लिशमेंट जी, वॾेरनि जी, मक़ामी जेके वॾेरा आहिनि, पीर आहिनि, जी पुठ भराई आहे, उन्हनि जो कोई इन पैमाने जो मुक़ाबिलो करे सघनि। इन लाइ अवामी राब्ताकारी जी ज़रूरत आहे, तंज़ीमकारी जी ज़रूरत आहे, जे हक़ीक़ी तौर जे कॾहिं ही पार्लियामानी सियासत चाहिनि था। बाक़ी 5 साल जीअं रोशो थींदो रहे थो, जेकॾहिं इन क़िस्म जो को रोशो आहे या को मज़ो आहे, पोइ त ईअं कमु हलंदो रहे। बाक़ी जेकॾहिं पार्लियामेंट में हिननि खे हक़ीक़ी तौर पहुचणो आहे त पोइ ही पंहिंजो पाण जाइज़ो वठनि। बाक़ी अलहदगी पसंदि धुरियुनि खे पार्लियामेंट जी हिमायत बि न करणु घुरिजे, छाकाणि त हिमायत करण बि इहो आहे त असीं तव्हांजे स्ट्रक्चर खे, तव्हांजे ढांचे खे क़बूल करियूं था, ऐं असांजो जेको नैरेटिव उहो हाणे सॉफ्ट थी चुको आहे, असां तव्हां हथु वधायूं पिया, तव्हां बि हथु
वधायो त भाकुर पाए ऐं गॾिजी वेहियूं ऐं उन जेको असांजो हिकिड़ो तारीख़ी मौक़ुफ़ आहे उन तां दस्तबरदार थियूं। सो मामिलो सॼो एतिरो ई आहे। ठीकु आहे मंसूर, वॾी महिरबानी। तव्हां इलेक्शन ते सिंध मां अपडेट ॾिनी ऐं तव्हांजो हिकिड़ो सख़्तु क़िस्म जो मौक़ुफ़ आहे रियासत जे लाइ। लॻे थो रियासत तव्हांखे बलोचनि ऐं पख़्तूननि खां वधीक सख़्तु करे छॾियो आहे, पने अकिल ते एॾो वॾो जबुर आहे। सो बहरहाल ठीकु आहे, ॾाढो मज़ो आयो तव्हां सां, स्पेशली सिंध जे मामलनि ते गुफ़्तगू कंदे। ऐं हीउ सिलसिलो जेको असांखे 20 मिंटनि ताईं महदूद करणो हो, उहो सिलसिलो 60 मिंटनि ताईं वधी वियो। क़ौम ॿुधे ऐं असांखे बर्दाश्त करे ऐं इंडस खे सपोर्ट करियो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो। ही गुफ़्तगू तव्हांखे कंहिं आम रवायती मीडिया ते न मिलंदी। आम रवायती मीडिया जा ही इशूज़ ई न आहिनि जिन ते मंसूर कलवड़ ऐं हफ़ीज़ आरी सर ॻाल्हाइण वेठा आहिनि। सो थैंक यू सो मच एवरीवन। हू असांखे ॿुधनि था, सपोर्ट कनि था, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचनि था। थैंक यू सो मच मंसूर। मुंहिंजो मौक़ुफ़ जी इख़्तिलाफ़ी जे लाइ माफ़ी थो घुरां। गॾु पिया आहियूं सदाईं। सदाईं गॾु।